कराची जे इलाइक़े शेरशाह में नाले मथा ठहियल ख़ानगी बैंक जी इमारत में गैस भरजण सबब धमाको। पीटीआई एमएनए आलमगीर खान जे वालिद समेत 16 ॼणा मारिजी विया, 18 माण्हू ज़ख़्मी, गंती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। धमाके जे नतीजे में केतिरनि ई इमारतुनि ऐं गाॾियुनि खे नुक़सान। इमदादी कार्रवाइनि दौरान ॿिए धमाके सबब थरथलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह धमाके जो नोटिस वरितो। जांच जो हुकुम गवर्नर इमरान इस्माइल बि वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। अस्पतालुनि में हंगामी हालतूं लागू। बम डिस्पोजल स्क्वाड जो चवणु आहे त वाक़े में दहशतगर्दीअ जूं के बि शाहिदियूं न मिलियूं आहिनि। स्विस सदरन गैस जे तर्जुमान जो चवणु आहे त धमाके वारे हंधि गैस जी का बि पाइपलाइन नाहे। सुई गैस जूं समूरियूं पाइपलाइन मुकमल तौर ते महफ़ूज़ आहिनि। सिंध सरकार साइट एसोसिएशन के जानी नुक़सान जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। नालनि ते गैर क़ानूनी इमारतूं क़ाइम कई वियूं आहिनि। साइट एसोसिएशन इमारतुनि जे गैर क़ानूनी अदावतुनि में मुलविस आहे। नालनि ते क़ाइम इमारतुनि ऐं बाज़ारुनि खे ख़त्म करण ऐं मुतबादिल ॾियणु घुर्जे। नालनि ते गैर क़ानूनी अदावतुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ कार्रवाई कई वञे। सईद गरनी शेरशाह धमाको अफ़सोस जोॻो वाक़ियो आहे। जानी नुक़सान जे ज़िम्मेवारनि खे बख़्श न कयो वेंदो। नासिर शाह कराची में गैर क़ानूनी अदावतुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे। शहर में जल्द 1122 सर्विस शुरू कई वेंदी। मुर्तज़ा वहाब। सिक्योरिटी फोर्सेस जी बिन मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में 3 दहशतगर्द मारिजी विया। बाजोड़ में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में दहशतगर्द कमांडर गफूर इलियास जलील मौत जो ख़ाज। वज़ीरिस्तान जे इलाइक़े बोया में भी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया। कोयटा जे इलाइक़े कंधार बाज़ार में धमाको। 1 ॼणो मारिजी वियो, 8 ॼणा मर्डिंग। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़न जे तरफ़ां धमाके जी रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म इमरान खान मुल्क जी मुआशी बदहाली जो ज़िम्मेवार शरीफ ऐं भुट्टो ख़ानदान खे करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जी बदहाली जा ज़िम्मेवार शरीफ ऐं भुट्टो ख़ानदान आहिनि। ॿिन्ही ख़ानदाननि वसीलनि जो नाजाइज़ इस्तेमाल कयो। हू पाकिस्तान खे खुशहाल बणाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। दहशतगर्दी जो कंहिं बि मज़हब सां को तालुक़ नाहे। अफ़गानिस्तान जा माण्हू इमदाद जा मुंतज़िर आहिनि। अमरीका खे हाणे अफ़गानिस्तान जे अवाम जो साथ न छॾणु घुर्जे। 9/11 वाक़े में को बि अफ़गान शहरी मुलविस न हुयो। भारत में इंतहा पसंदनि ऐं जुनूनियनि जी हुकूमत आहे। मोदी सरकार कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी करे रही आहे। आलमी बिरादरी खे कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो नोटिस वठणु घुर्जे। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजे 3 सालनि जी तबाही जो ज़िम्मेवार भुट्टो शरीफ ख़ानदान खे करार ॾिनो आहे। पंहिंजी नाअहलीअ जो ज़िम्मेवार ॿियनि खे करार ॾियण जी पॉलिसी नाकाम थी वई। पीटीआई हुकूमत मुल्क जी मजमूई कर्ज़नि में 70% इज़ाफ़ो कयो। पीपी सेनेटर शीरी रहमान। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इमरान खान जी करप्शन जो आलमी सर्टिफिकेट ॾेई चुकी आहे। इमरान साहब ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट हुकूमत खे चोर करार ॾिनो। अवाम खे करप्ट, चोर ऐं माफ़िया जो गुलाम बणाए वियो आहे। वज़ीर आज़म इमरान खान शरीफ ख़ानदान जी हसद जो शिकार थी वियो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो आहे त अफ़गानिस्तान में इंसानी अलमीअ खां बचण लाइ आलमी कोशिशूं अंटर आहिनि। अफ़गान अवाम जी मुआशी तरक़ी लाइ मज़बूत आलमी हिकमत अमली जी ज़रूरत आहे। अफ़गानिस्तान में अमुन ऐं मुफ़ाहिमती क़दम निहायत अहम वारा आहिनि। अफ़गानिस्तान बाबति OIC जे परॾेही वज़ीरनि जो इजलास सुभाणे इस्लामाबाद में थींदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त अफ़गानिस्तान जी सूरतहाल गणती जोगी आहे। दुनिया ध्यान न ॾिनो त अफ़गानिस्तान में इंसानी अलमियो जनम वठी सघे थो। अफ़गानिस्तान में मुअत्तिल बैंकिंग सिस्टम ॿीहर बहाल करण जी ज़रूरत आहे। उबूरी हुकूमत वटि पघारूं ॾियण लाइ रक़म न आहे। अफ़गानिस्तान जी सूरतहाल समूरी दुनिया खे मुतासिर कंदी। हैदराबाद पुलिस की तरफा पुरस्कार नमूने फोत थियल पोरियत उस्मान सुमरे जो खून लोहण की कोशिश। पुलिस वाक़े के आबखात मुख्तियार कार संदसि भाउ खे आजो करार ॾेई छॾियो। मुख्तियार कार जे घर ते हमले, तशद्दुद केस में दहशतगर्दी जा कलम शामिल करण जी सिफारिश।
जांच ऑफिसर केस जी रिपोर्ट अदालत में जमा कराए छड़ी। रिपोर्ट में मौक़िफ़ अख्तियार कयो आहे तो उस्मान सुमरे जो मौत औकात आहे। मुख्तियार कार माजिद ऐं संदसि भाउ क़त्ल में मुलविस नाहिनि। सरकारी FIR दाख़िल करे दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। सिंध TV मुख्तियार कार जे घर जा CCTV फुटेज ज़ब्त करे वरिता। सिंध में गैस जो बहरान खत्म न थी सघियो। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस नायाब। रध पचाउ जे वक़्तु चुल्हा थधा थियण सबबि शहरनि में ॻणती जी लहर पकड़िजी वई। गैस सिलेंडर ऐं काठनि जे अघनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो। PP सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त मौजूदा हुकूमत में गैस, बिजली ऐं पेट्रोल ख़त्म थी विया आहिनि। क़ौम इमरान ख़ान जी हुकूमत खे अज़ाब करार ॾेई रही आहे। PTI ऐं MQM खां सूबाई ख़ुदमुख्तियारी हज़म न पई थिए। नाणे वारी वज़ारत जे तर्जुमान मुज़म्मिल असलम जो चवणु आहे त मिनी न पर सदारनि वारी बजट पेश कई वेंदी। का बि नई टैक्स न लॻंदी। टारगेटेड सब्सिडी ॾिनी वेंदी। आम वाहिपे वारनि शयुनि जे अघनि में घटिताई अची रही आहे। सिंध में भाण जी खोट बरक़रार। आबादगार सरापा एहतजाज। लाड़काने, शिकारपुर, बाडरे, खरड़े ॿियनि शहरनि में भाण जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। टंडे लहियार में भाण जी गैर कानूनी स्मगलिंग की कोशिश नाकाम। ज़राअत खाते जो छापो। भाण सां भरियल ट्रॉलर ऐं ट्रक हथ। ज़राअत खाते जो चवणु आहे त हथ कयल भाण जी क़ीमत 25 लख रुपयनि खां वधीक आहे। KP में मकानी इदारनि जी चूंड सुभाणे थींदी। सीतारोड में हथियारबंदन पीरसन के गोलियों हणी क़त्ल करे छडि॒यो। मोटरसाइकिल सवार हथियारबंदन महबूब चांडे ते हथियारनि जा मुंह खोले छडि॒या। वाक़े सबब इलाइक़े में ॾहका। मिर्ज़ापुर वेझो जूणे जा बिरादरीअ में खूनी तकरार जो निबेरो। 33 लख रुपया ॾंड गौस बख़्श महर जी सरपंच जे हेठि निबेरे खां पोइ धुरियूं खीर खण थी वियूं। कराची जे इलाइक़े न्यू कराची में समाजी कारकुन नारी सबा खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। ॾोह जो एतिराफ़ संदसि चवणु आहे त सबा समाजी भलाई जा कम करण सबबि मशहूर थी त हसद में खेसि क़त्ल कयो। सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो ज़मीन जे गैर कानूनी अलाटमेंट केस में हैदराबाद जी हिसाब अदालत में पेश। नेब जा शाहिद पेश न थियण ते अदालत ॿुधणी 8 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। कौमी क्रिकेट टीम के कामयाब रांदीगर मोहम्मद रिज़वान पंहिंजी कारकर्दगी जो क्रेडिट मिसबाह उल हक़ खे ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मिसबाह उल हक़ वक़ार यूनिस ऐं बाबर आज़म जी मदद सां संदसि कारकर्दगी बहितर थी आहे।